जिते एसएसपी शिकारपुर तनवीर हुसैन तुन्यो जी तैनाती सां ज़िले शिकारपुर इलाइक़े जी आवाम खे अमन अमान जी सूरत में सुख जो साह खणण जो मौक़ो मिलियो आहे त उते वरी एसएचओ नापरकोट अब्दुल शकूर लाखो ऐं संस टीम करमपुर लाड़ो ऐं भरपासे वारे इलाइक़े में रहंदड़ ग़रीब बिरादरनि जे आंजन में इज़ाफ़े जो सबब बणिया आहिनि। हिकु ॾींहुं पहिरियां नापरकोट पुलिस मुबैना भत्तो न मिलण तां करमपुर लंजो लाड़ो इलाइक़े वासी होटल मालिक अब्दुल जब्बार चाचड़ खे सरेआम होटल तां सख़्त तशद्दुद करण बाद खंबे खणी नापरकोट थाणे ते लाकअप करे छॾियो। पुलिस जी ॾाढाइनि ख़िलाफ़ चाचड़ बिरादरी तरफ़ां दीदार चाचड़, काबुल चाचड़, अब्दुल रज़ाक चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रोड ते लॻायल धरणे खां पोइ पुलिस गिरफ़्तार नौजवान खे छॾे ॾिनो। एसएसपी शिकारपुर तनवीर हुसैन तुन्यो ऐं ॿियनि वस वारनि खे घुर्जे त नापरकोट पुलिस जी मुबैना ॾाढाइनि जो नोटिस वठी इलाइक़े जी आवाम खे तंग कंदड़ एसएचओ ऐं अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN न्यूज़ करमपुर।